कमिटमेंट करे अॻु में उन्हनि खां सूथी वठो वेठो हो त कलंदर जे मेले में आउं अची ॻाईंदुसि। केरु? उस्ताद मोहम्मद यूसुफ। ऐं हिन जी मोहम्मद यूसुफ ईअं हूंदो, जेके बि तकलीफ़कार रहिया आहिनि थोरा बोहिमियन तबियत जा हूंदा आहिनि, थोड़ा उन्हनि में रब्त घटि हूंदो आहे, बेतरतीबी हूंदी आहे ज़िंदगी में। त मोहम्मद यूसुफ आकाश अंसारी पुॼी वियो त माना हिननि जी लय थी वई, हाणे कुरड़ा वठिबा, पला वठिबा, ठहंदा, राति जो राग थींदो, कलाम थींदा। DC जी गाॾी अची मोहम्मद यूसुफ जे दर ते बीह रही त उस्ताद यूसुफ बाबा हाणे हलो, सूथी वठी अथई कलंदर जे मेले में ॻाईंदे। हाणे आकाश अंसारी हुते पुॼी वियो, हिननि जी महफ़िल राति जो लॻण वारी हुई। हीअ केॾा हिननि डिसिन बिसिन जे फंक्शन में ऐं कलंदर ते मोहम्मद यूसुफ वञे, चई वाह आऊं कोन थो हलां। त आकाश चयसि बाबा उहा तुंहिंजी कमिटमेंट कयल आहे, तूं उते पुॼ वञी। हाणे हिन अहिड़ी उते कंदी हईं त जेका आकाश पूरी न करे सघे ऐं असीं राति जो पंहिंजी महफ़िल ॼमायूं। हिन चयो बाबा हिकिड़ी शर्त ते आऊं बीहंदुसि। मोहम्मद यूसुफ चयो तूं मूंखे कलंदर जूं पुराणियूं धमालूं ॻाए 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 असां हाणे पूरा थी आहियूं, का जदीद कलंदर जी धमाल लिखी ॾे त पोइ आऊं वञी ॻायां। हाँ ॾिठई न को इहो आकाश खां एतिरी देरि में लिखिजे ऐं न को इहो कलाम ठहे त मुंहिंजी जान छुटी वेंदी। हिन चयो ठीकु आहे, ओके। आकाश उथियो, पनूं खणी वञी लिखणु शुरू कयईं त जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया, हिन भूअ सॼीअ जा भाॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया, कंदा सभु मस्तु कलंदर। इहो लिखी पनूं खणी अची यूसुफ जे अॻियां उछली, चई अबा हाणे इहो पियो थी कलाम, हाणे कंपोज़ कर। मोहम्मद यूसुफ त कमाल जो कलाकार हो, हुन बाजो खोलियो ऐं ठगा कराई धुन। तूं आकाश अयाणू आहीं, दर दर ते थो दाहीं, छो न अञा ताईं तूं पंहिंजे ॿाहुनि में ॿल भाई, नेठि पुॼाणी थियणी आहे सूरनि जी ओ साईं, कंदा सभु मस्तु कलंदर। इहो मशहूरु धमाल जो किसो इजो ईअं आहे।